मजीदात बाबरकात के जमल जादूगर चयो त अल्लाह पाक फरमा मुजाबी व तू चुप कर मां तो जवाब ॾियांसि। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात कुरान पाक में उनजा निशान ॿुधाया उन माण्हूअ जा जेको हबीब करीम जी ज़ात बाबरकात के जादूगर पियो चवे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए चुगलखोरा बदमाशा वायदे खिलाफा बुछड़ो आ मालदार भली हुजे पर माल उनके फायदो कोन ॾींदो। अल्लाह ताला जी ज़ात उन जूं 9 निशानियूं ॿुधाए आख़िर में फरमाए थो उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। ओ मोहम्मद मिठा ये 9 त ऐब इन्ही में आहिनि पर 10 ऐब इहो अथसि त जो हिलाल जो नथी। इहो थकिजी पिया हो ॾाढे त चओ इहो हिलाल जो नाहे जेको तुंहिंजा ऐब थो कढे तोखे घटि वधि ॻाल्हाए तोखे ईज़ाए थो। ऐं मुंहिंजा दोस्त वलीद बिन मुगीरा उनजो नालो आहे पंहिंजे ज़ाल वटि तलवार खणी वञी बीठो आहे। ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध माउ खे चई ॻाल्हि ॿुध माउ वटि वियो तलवार खणी अम्मा जी अॼु मोहम्मद करीम मुंहिंजा ऐब ॿुधाया आहिनि 9 ॻाल्हियूं सचूं आहिनि पर 10 जेका ॻाल्हि ॿुधाई अथई उन में मूंखे पक नथी पवे तोखां पक करण आयो आहियां। चयो अथई त चुगलखोर आहे उहो बि आहियां चवे थो वाइदे खिलाफ़ आहे उहो बि आहियां चवे थो बदमाश आहे उहो बि आहियां चवे थो सरकश आहे उहो बि आहियां चवे थो मालदार आहे पर माल उनखे फ़ाइदो कोन ॾींदो। इहे बि ॻाल्हियूं आहिनि। इहे सभई ॻाल्हियूं जेके चयूं अथई से सचूं आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि चई थी उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। इहो हराम जो ॿिज आहे ये सिंधी में चइबो आहे फुड़ो फुड़ो थी भिड़ा गॾु थियो आहे। ओ मुंहिंजी अम्मा हाणे ॻाल्हि ॿुधाए त मोहम्मद करीम जी इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे। माउ थी चए ॾोह बश्क तलवार फिटी कर वाइदो कर त सची ॻाल्हि ॿुधायां चई बस तलवार उछलायां थो वाइदो कयां थो लात मनात जो कसम खणां थो कोन विणंदो सां ॻाल्हि सची कर। हे सची ॻाल्हि आहे त तुंहिंजो पीउ मालदार हो ॾाढो पैसनि जो धणी हो पर हुयो खदड़ो। छा हो खदड़ो हो। पोइ मूंखे दिलि में ख़्यालु थियो त इहो माल कंहिंखे मिलंदो हिन जो त हाल ई कोन्हे खदड़ो आहे काॾो औलाद थींदी हिन बनीअ जो हिन बाग जो हिन ढगन जो हिन ॿकरनि जो वारस कहिड़ो थींदो। पोइ दिलि में सोचुमि त का पंहिंजी मुड़सी कयां। पोइ हिकिड़ो असांजो नौकर बकरार हो ॿकरियूं चाढ़ींदो हो उन बकरार खां कारो मोकिरायमि तूं इन मां ॼाओ आहे मोहम्मद मीर सचो आहे। चओ सुभान अल्लाह। इन्ही आयत जे तफ़सीर में मशाइख़ उज़ाम मुफ़स्सिरीन किराम उलमाए उम्मत जा वली कामिल अकमल जंहिंजे मथां इल्म तफ़सीर जो दारो मदार आहे उन सभिनी लिखियो आहे त रसूलुल्लाह जे गुस्ताखी करण वारे जी इहा बि पक्की निशानी अथव त पीउ जो पुट न हूंदो। वो खणी लज जे करे गोड़े पाड़े वारा हिक ॿिए जी पढ़ न खणो पर ख़बर तव्हांखे बि हूंदी त कंहिंजो फर्क़ वञी ॻोल्हियो पिया दबन खे गुस्ताखन खे नबी जे गुस्ताखन खे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरति व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। जेके अल्लाह के अल्लाह जे रसूल के ईज़ा वथा ॾियनि पिया अल्लाह ताला फरमाए थो लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरत उन ते अल्लाह जे ज़ात अल्लाह जे रसूल जी आखिरत में दुनिया में लानत आहे व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना उन्हनि जे लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब रब करीम तयारु करे छॾियो आहे।